अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम पाकिस्तान सां ॿ-तरफ़ा लाॻापनि खे मज़बूत करण ऐं अमरीका पाकिस्तान सब्ज़ इतिहाद खे उजागर करण लाइ सिंध जो यादगार दौरो कयो। कराची, ठटे ऐं झंपीर सूधो जामशोरे ज़िले जा दौरा अमरीकी सफ़ीर जी सरगर्मियुनि जो नुमायां हिस्सो रहिया। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम झंपीर में आलमी तरक्की बाबति अमरीकी एजेंसी USAID जे फंड तहत क़ाइम ग्रिड स्टेशन, जॾहिं त आलमी तरक्की बाबति अमरीकी मालियाती इदारे जी माली सहायता सां हवा मां बिजली ठाहिण वारी हवा एनर्जी लिमिटेड मंसूबे जा दौरा कया। इहो प्लांट क़ाबिले तजदीद तवानाई सां 50 मेगावाट बिजली पैदा करे पाकिस्तान जे नेशनल ग्रिड स्टेशन खे मुहैया कंदो आहे, जंहिं मां 10,000 खां वधीक घरनि खे लाभ मिले थो। आलमी तरक्की बाबति अमरीकी एजेंसी जी माली सहायता सां बिजली जी रसद जो ढांचो हवा मां ठहंदड़ 780 मेगावाट बिजली नेशनल ग्रिड ताईं पहुचाए थो। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम मेहरान यूनिवर्सिटी जामशोरो में सेंटर फॉर एडवांस्ड स्टडीज़ इन वाटर जो बि दौरो कयो, जेको शुरूआती तौर ते मेहरान यूनिवर्सिटी ऐं USAID विच में $1 करोड़ 20 लख जे मुआहिदे ज़रिए क़ाइमु कयो वियो आहे। उन मौक़े ते अमरीकी सफ़ीर अमरीका ऐं पाकिस्तान जे मादरे इल्मनि विच में भाईवारी ते रोशनी विधी, जिन वसीले पाणी माहौलियात जे शोबनि में तहक़ीक़ जे नवनि लाड़नि खे हथी मिली रही आहे। उन मौक़े ते अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम वीचार वंडींदे चयो त सिंध जे दौरे जो मौक़ो मिलण ते तमामु घणी ख़ुशी थी आहे। हिते अची अमरीका जे उन्हनि भाईवारनि सां मुलाक़ात जो मौक़ो मिलियो जेके अमरीका पाकिस्तान सब्ज़ इतिहाद जे फ्रेमवर्क में सहकार करे रहिया आहिनि। सिंध जे दौरे दौरान खिते में अमरीकी सीड़पकारी ऐं उन में पाकिस्तान सां सहकार ते तरजीह खे उजागर करण जो मौक़ो मिलियो आहे। उन खां सवाइ अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम सिंध जे गादी वारे शहर कराची में अमरीकी हुकूमत जी माली सहायता सां ॿारनि बाबति गॾियल क़ौमुनि जे हंगामी फंड UNICEF तहत जारी मंसूबे जो दौरो कयो, जंहिं तहत मस्जिद में लॻल RO प्लांट वसीले मक़ामी आबादियुनि लाइ खारे पाणी खे मिठो ऐं साफ़ कयो वेंदो आहे। अमरीकी सफ़ीर ग़िज़ाई खोट जो शिकार ॿारनि तोड़े माहिरुनि जी स्क्रीनिंग टेस्ट लाइ मोबाइल सहूलियत जो जाइज़ो वरितो, जंहिं दौरान खेसि ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त मोबाइल स्क्रीनिंग टेस्ट वसीले भरपासे जे इलाइक़नि में माउ, ॿार ऐं ॻोल्हारी औरतुनि खे फ़ौरी तिबी इमदाद मुहैया कई वेंदी, जिते सिहत जूं बुनियादी सहूलियतूं मुयसर न आहिनि। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम वोकेशनल ट्रेनिंग इंस्टीट्यूट फॉर वुमेन में ताज़ो ग्रेजुएशन कंदड़ शागिर्दियाणनि खे वाधायूं पिणु ॾिनियूं। UNICEF पारां हिन इदारे में अमरीकी हुकूमत जी माली सहायता सां अफ़गान पनाहगीर ऐं मेज़बान औरतुनि खे फ़नी सिख्या बि ॾिनी वेंदी आहे। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम मकली जे तारीख़ी क़ब्रिस्तान जो दौरो कयो, जेको दुनिया जे वॾनि तारीख़ी क़ब्रिस्ताननि मां हिकु आहे। अमरीकी सफ़ीर सिंध जी सक़ाफ़त खाते जे वज़ीर ऐं हेरिटेज फाउंडेशन जे नुमाइंदनि सां गॾु सुल्तान इब्राहिम ऐं अमीर सुल्तान मोहम्मद जे 400 साल आगाटे मज़ारनि जो मुआयनो कयो। इहे ॿई मज़ारूं मकली में ॿियनि तारीख़ी माॻनि सां गॾु पंहिंजे हिकु शाहूकार ऐं मुनफ़रिद सुञाणप रखनि थियूं, जिन खे सक़ाफ़ती माॻनि जे तहफ़्फ़ुज़ बाबति अमरीकी सफ़ीर जे फंड FCP तहत $2,60,000 जी मालियत सां बहाल ऐं महफ़ूज़ कयो वियो आहे। FCP पारां गुज़िरियल 20 सालनि में पाकिस्तान जे सक़ाफ़ती विरसनि जे तहफ़्फ़ुज़ तोड़े बहाली वारनि 32 मंसूबनि लाइ $71 लख जारी करे चुको आहे। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम कराची में नेशनल म्यूज़ियम ऑफ पाकिस्तान जो पिणु दौरो कयो। हुन म्यूज़ियम जे मुख़्तलिफ़ गैलरीज़ में आगाटियुनि शयुनि ऐं नवादरात जो मुशाहिदो कयो, जेके सिंध ऐं बलोचिस्तान जे शाहूकार तारीख़ जी अक्कासी कनि था।